ॿिया महावाक्य आहिनि व्यर्थ जो त्याग करे समृद्ध 11/4/1982 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा पंहिंजी सर्व विक्रमाजीत अर्थात विक्रम सन्यासी आत्माउनि खे ॾिसनि था। सर्व विक्रमाजीत अर्थात जिन विक्रमनि जो सन्यास कयो हुन आत्माउनि खे ॾिसनि था। ब्रह्मण आत्मा ठहिण अर्थात श्रेष्ठ कर्म करणु। विक्रमनि जो सन्यास करणु। दुनिया वारा अलाए छा छा सन्यास कंदा आहिनि, असां छा सन्यास कंदा आहियूं? असांखे विकारनि जे वश थी करे कोई कर्म न करणो। इस बाबत से न सन्यासी रोटी ठाहिण जो सन्यास कंदा आहिनि। कर्म जो सन्यास त कोई न करे सघे छो जो त कर्म क्षेत्र आहे। हर हिकु ब्राह्मण ॿार ब्रह्मण ठहींदा ई श्रेष्ठ संकल्प कयो कि असां सभी हाणे विक्रमी सां सुकर्मी ठही विया आहियूं। हर हिकु ब्राह्मण आत्मा ब्रह्मण ठहींदे ई श्रेष्ठ संकल्प कयो आहे कि असां सभी हाणे विक्रमी सां सुकर्मी ठही विया आहियूं। सुकर्मी आत्मा अर्थात ब्रह्मण आत्मा कहलाईंदी आहे। संकल्प या विक्रमाजीत थियण जो इहो ई लक्ष्य पहिरियों सभिनि धारण कयो आहे न, विक्रमाजीत थियण जो। इन लक्ष्य खे ॾिसते हुए श्रेष्ठ लक्षण धारण करो था। संकल्प या विक्रमाजीत थियण जो त पंहिंजे पाण खां पुछो विक्रमनि जो सन्यास करे विक्रमाजीत थिया आहियो? विक्रमनि जो सन्यास करे विक्रमाजीत थिया आहियो? चेक करो। जे लौकिक दुनिया में भी उच्च रॉयल पूजी आत्माएं कोई साधारण चलन न करे सकते, वैसे सुकर्मी आत्माएं विक्रम न करे सकता है। जीअं हद जा वैष्णव कोई भी तामसिक चीज स्वीकार न करे सकता है, ये विक्रमाजीत विष्णुवंशी विक्रम व विकल्प जो तमोगुणी कर्म व संकल्प न करे सकते। विक्रमाजीत ॾिसो केॾो सुठो सुमान। विक्रमाजीत विष्णुवंशी विक्रम व विकल्प जो तमोगुणी कर्म व संकल्प न करे सकते। विक्रमाजीत विष्णुवंशी मां विक्रमाजीत विष्णुवंशी आहियां, हिन करे मां विक्रम व विकल्प जो तमोगुणी संकल्प व कर्म न करे सकती। सुकर्मी आत्मा आहियां। ये ही समान याद रखो त केॾी जल्दी असां संपन्न स्थिति खे प्राप्त कंदासीं। हर हिक जी संपूर्ण स्थिति न पंहिंजी पंहिंजी हूंदी है न। जीअं ॾिसो कोई भी चीज खे असां रेडी कंदा आहियूं न, हर जीअं सम्झो कोई माण्हू चूड़ियूं थो ठाहे, हाणे हर चूड़ी जी रेडी मतलब वो चूड़ी ठाहिण वारो जॾहिं चूड़ी ठाहींदो त हर वो चूड़ी पंहिंजी पंहिंजी ठाहींदो, सभु सेम त न हूंदी न, भई कहलाईंदियूं चूड़ियूं लेकिन कोई कहिड़ी डिज़ाइन वारी हूंदी, कोई कहिड़ी डिज़ाइन हूंदी, कंहिंजी फाइनल स्टेज छा हूंदी, कंहिंजी फाइनल स्टेज छा हूंदी।
लेकिन कहलाईंदी चूड़ी। ईअं ई असां सभु संपन्न संपूर्ण थी वेंदासीं, चाहे कोई हाणे ख़ुदि जे पुरुषार्थ अनुसार ठाहे या कोई अंत में सजा खाई करे ठाहे, लेकिन कहलाईंदो वो संपूर्ण आत्मा ही, है ना। लेकिन हर एक जी स्टेज पंहिंजी पंहिंजी हूंदी। संपन्नता जी स्टेज जीअं तव्हां अगरि नोट कयो हुजे कि जॾहिं असां न, ये हिते ही चेक करो, जॾहिं अव्यक्त डे मल्हायूं 18 जनवरी, त हुन समय कहिड़ा वाइब्रेशन हूंदा आहिनि। त उहा ब्रह्मा बाबा जी संपन्न स्टेज खे असां यादि कंदा आहियूं, फ़रिश्तेपन जी स्टेज, है न। मतलब जेतिरो बि अनुभव थींदो आहे, मतलब ब्रह्मा बाबा जी संपूर्ण मतलब उन्हनि जे राज्य में ओड़ो मतलब हिकदमि लाइट फ़रिश्ते जहिड़ो, अहिड़ी मतलब हल्की स्थिति, कहिड़ी सुठी स्थिति हूंदी आहे न। मम्मा मम्मा डे मल्हाईंदा आहियूं त उन समय कहिड़ा वाइब्रेशन हूंदा आहिनि। जानकी ॾाढी जुड़ी, गुलजार ॾाढी जुड़े, रतन भाई ॾाढी जुड़े, ईअं हर अलॻि अलॻि ॾाॾियुनि जो बि माण्हू स्मृति डे मल्हाईंदा आहिनि। स्मृति डे में छा कंदा आहिनि कि जेकी आत्मायूं वयूं आहिनि संपन्न थी करे, उन्हनि जी संपन्न संपूर्ण स्टेज जो असां उन समय अनुभव करे सघंदा आहियूं, है न। और शिव बाबा जो वाइब्रेशन त अलॻि ई हूंदो आहे न। जॾहिं असां निराकार रूप में शिव बाबा खे यादि कंदा आहियूं, वो त बिल्कुलु ई न्यारो न्यारो प्यारो हूंदो आहे न। बसि निराकार आत्मा, वो त अलॻि ई हूंदो आहे। लेकिन साकार में भी याद असां शिव बाबा खे कंदा आहियूं, लेकिन लास्ट असांजी संपन्न संपूर्ण स्टेज मतलब जेतिरो बि असां शांति पवित्रता सुख शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्र शक्ति स्वरूप ठहिया आहियूं, उन अनुसार असां आत्माउनि मां उहो वाइब्रेशन माण्हुनि खे अनुभव थींदा। त उहो त सभिनि जी अलॻि अलॻि ई हूंदी न, है न। सभिनि खां नंबर 1 ब्रह्मा बाबा जी हूंदी, पोइ मम्मा जी, पोइ नंबर 1 जेकी बि आत्माएं हूंदी। ये तव्हांजी बि संपन्न संपूर्ण स्टेज हूंदी, पर उन सभु नंबर वार हूंदा। त हिन अनुसार तव्हां न जेतिरी बाबा जी गुण, बाबा जी ज्ञान गुण शक्तियुनि खे जीवन में धारण कंदव न, उन अनुसार तव्हां द्वारा जो वाइब्रेशन ईंदा, जंहिं ॾींहुं असां आत्मा जो शरीर छॾण जो समय हूंदो, उन समय ताईं मां जेतिरो शिव बाबा खे यादि कंदमि, निराकार रूप में शिव बाबा समान ठहींदमि, साकार रूप में ब्रह्मा बाबा समान ठहींदमि, उन अनुसार वो मुंहिंजी संपन्न संपूर्ण स्टेज हूंदी। त तव्हां छा चाहींदा आहियो जॾहिं तव्हां काथे बि हुजो, तव्हां मां माण्हुनि खे कहिड़ा वाइब्रेशन अचणा खपनि, है न। उन अनुसार तव्हां बाबा जा ज्ञान गुण शक्ति धारण करो ऐं माण्हुनि खे बि उहो अनुभव थियनि। जीअं ब्रह्मा बाबा जी लास्ट स्टेज माण्हुनि खे अनुभव थींदी हुई न, जीअं हाणे हाणे शरीर में आहिनि, हाणे हाणे फ़रिश्ता, त हीअं असांजी अंतिम लास्ट स्टेज जो असां चाहींदा आहियूं कि मां जाते हुजां हुते माण्हू पवित्रता शांति प्रेम आनंद ज्ञान शक्ति जो अनुभव करनि, जो माण्हू तव्हांजी महिमा कंदा आहिनि न कि तव्हां मतलब उन्हनि खे उहो अनुभव थींदो, त उहो उन अनुसार पंहिंजी संपन्न संपूर्ण स्टेज खे धारण करो हाणे खां ई, है न। त बाबा असांखे चवनि था कि जीअं हमेशह यादि रखो कि मां विक्रमाजीत विष्णु वंशी आहियां, त मां मूंखां कॾहिं बि कोई विकराम व विकल्प जो तमोगुणी कर्म व संकल्प न थियणो खपे, है न। ये असांखे ध्यानु रखिणो आहे कि मां जीअं अज्ञानी माण्हू चवंदा आहिनि न छा करां, ये कर्म ई अहिड़ो कंदो आहे त मूंखे गारियूं ॾियणी पवंदियूं आहिनि। असां ईअं त न चई सघंदा आहियूं, असांजे लाइ त भले माण्हू केतिरो बि पाप करे वठे,
असांखे शिव बाबा जे साम्हूं जे यज्ञ में बि ॾाढा अहिड़ा अहिड़ा कम थींदा आहिनि, तव्हांखे पतो हूंदो। लेकिन शिव बाबा जबकि साकार में हुया त ॾाढा थींदा हुया, अव्यक्त में बि थींदा हुया, हाणे बि थींदा हूंदा, लेकिन शिव बाबा खे पतो आहे कि मुंहिंजे यज्ञ में इहो इहो ॿार ग़लत कम करे आयो आहे। अगर तव्हां हिकु बार साकार मुरली ॿुधी हुजे न, त साकार मुरली में हिकु बार बाबा चई हिकु बार न रोज विकार में वेंदो, रोज साकार में, ऐं साकार में अची करे न बाप दादा जे साम्हूं वेहींदो, रोज विकार में बि वञे थो, बाप दादा जे साम्हूं बि अची करे वेही, जब भी शिव बाबा हुनखे क्लास मां कढियई न, जबकि साकार में शिव बाबा अचनि था, शिव बाबा खे सभु पतो आहे कि आत्मा रोज विकार में वञे थी ऐं मुंहिंजे साम्हूं अची करे वेही थी रहे। सोचो, तव्हां सोचो, तव्हां कंहिंखे कुझु चयो ऐं उहो रोज गड़बड़ी करे करे तव्हांजे साम्हूं अचे थो, खिले थो, खाए थो, तव्हांखे बि ॻाल्हाए, तव्हां सां बि ॻाल्हाए थो, है न, त तव्हां छा कंदव? एज़ अ ज्ञानी आहे, अज्ञानी माण्हू त चईंदा न, अज्ञानी माण्हू त छा कंदा आहिनि, कंहिंजो ॿार खे रोज सम्झायो न कि ईअं न कर, उहो उहो ई करे करे ईंदो, वापसि मम्मी मम्मी कंदो त मम्मी चमाट हणी ॾींदसि, ॿ टे ॻाल्हियूं गारियूं वारियूं ॿुधाए ॾींदसि, तोखे जेतिरो सम्झायो आहे ओतिरो तूं ओड़ा कम थो करे, ये वो, है न, रोज घर में किट किट हिन कारण। तव्हांजी स्थिति छा आहे, चेक कजो, तव्हां कंहिं ॻाल्हि जे लाइ रोज कंहिंखे चओ था, उहो माण्हू रोज नथो करे, ऐं हुनखे पतो आहे कि हिननि खे परेशानी थिए थी, हिनखे सुठो न लॻंदो आहे, हिनखे पतो बि आहे, त बि उहो तव्हांजे साम्हूं अची करे वेही था रहनि, त चेक कजो। शिव बाबा त हुनखे कुझु बि न चई, शिव बाबा त बसि हुननि खे एतिरो चई भई तव्हां रोज विकार में वेंदा, रोज मुंहिंजे साम्हूं अची करे वेही रहंदा, त हुन ॿार चई बाबा मूंखे पतो आहे कि मां इहा आदत नथो चेंज करे सघां, ऐं मूंखे इहो बि पतो आहे कि तव्हांजे सवाइ कोई चेंज बि न कराए सघंदो आहे, इन करे मां तव्हांखे छॾे बि न सघंदो आहियां ऐं विकार में बि नथो वञी सड़ी सघां। सचो हुयो हुन ॿुधाए छॾियईं कि मां तव्हां वटि बि इन करे ईंदो आहियां कि मूंखे उहा आदत छॾाइणी आहे, लेकिन मां रोज विकार में वेंदो आहियां छो जी मां अञा ताईं छॾे नथो सघां, है ना, मतलब साकार में बाबा ईंदा हुया, हुन ॿार जी इच्छा बि हुई कि मां निर्विकारी थी वञा, त बि बाबा हुनजी मदद न करे सघे, छो? छो जी बाबा चईंदा न ख़ुदि महिनत करो भई, अॼु मां तव्हांखे शक्ति ॾियां पई, तव्हां विकार में न वञो, ऐं रही बि न सघो, पोइ कुझु गड़बड़ ॿियो बि करे छॾो त चाहिण में त शिव बाबा हुनखे संपन्न संपूर्ण ठाहे सघंदा हुया न, या ईअं बि करे सघंदा हुया कि मां हुनखे क्लास में अचण ई न ॾियां, कंहिं ॿार खे चई छॾियां, लेकिन न, शिव बाबा हुननि खे अचण बि ॾिनई, हुन खां पुछियईं बि कि भई तव्हां रोज विकार में वञो था, पोइ रोज अचो था, बाबा हुनजो टेस्ट बि वठंदा हूंदा न, भई इहो सचो आहे छा आहे, हिननि जी दिलि में छा आहे, उन अनुसार बाबा मदद कंदा आहिनि, न त बाबा अॼु हुनखे शक्ति ॾियनि बि या उहो पोइ हुन शक्ति खे ठीक रीति संभाले बि न सघनि, त इन करे फालतू में न ॾींदा आहिनि, त बाबा पूरो चेक कंदा आहिनि, है न, त तव्हांखे बि पूरो पंहिंजे अंदरि कि मां मूंखे विक्रम करणो न आहे, हीअ अंदरि अचिणो खपे, मूंखे कोई विकारी संकल्प करणो ई न, इहे असांजे अंदरि अचिणो खपे, तॾहिं बाबा असांजी मदद बि कंदा आहिनि, त इहे ब्राह्मण धर्म जे हिसाब सां निशेष निषेध आहे, अचण वारी जिज्ञासु आत्मा जे लाइ बि डायरेक्शन लिखंदा आहियो न, मतलब ये ॾिसो जो बि ॻाल्हि थी न कि उहो भाई ईंदो हुयो, फिर बाबा ने कुझु बि न चई, ये असांजे लाइ शिक्षा बि थी सघंदी आहे,
की जॾहिं डायरेक्ट भॻवान हिन सृष्टि ते अचे थो, भॻवान चए थो हीअं न करो, त बि ॿार करे थो, त बि भॻवान गुस्सो नथो करे, त बि भॻवान अची करे हुन सां प्यार सां थो ॻाल्हाए, त शायदि इहा असांजे लाइ शिक्षा बि थी सघंदी आहे, है न? कि भई कोई बि आत्मा भले सेंटर ते छो न ग़लति कमु करे थी, अचे थी, असांखे पतो बि आहे, त बि हुन ते रहम भाव, क्षमा भाव, दया भाव ते ध्यानु त रखिणो ई आहे, हुनखे सम्झाइणो त आहे, लेकिन पंहिंजी प्यार जी भाषा। हीअं न असां क्रोध में अची करे विकरम करे छॾियो, मतिलबु विकारनि जे वश, पोइ बाबा खे चऊं बाबा हुन कर्म ई अहिड़ो कयो हुअईं, त हिन करे मां बि हुन ते गुस्सो कयो, न, हुन ते ध्यानु रखो असां ब्रह्मण आत्मायूं आहियूं, त असांखे कॾहिं बि सॼे ॾींहं में बि कोई विक्रम या विकल्प, विक्रम मतिलबु विकारनि जे वश थी करे कर्म करणु, विकल्प मतिलबु विकारनि जे वश थी करे संकल्प करणु, उहो न करणु, चाहे तव्हांजा ॿार चयो मञनि था नथा मञनि, चाहे कुझु बि थी वञे, जॾहिं भॻवान चुपचाप वेठो त असां छा, त इहे ब्रह्मण धर्म जे हिसाब सां पंहिंजे अंदरि धारणा ज़रूरी आहे। अचण वारी जिज्ञासु आत्मा जे लाइ डायरेक्शन लिखंदा आहियूं कि सहज योगी जे लाइ इहे ॻाल्हियूं निषेध आहिनि, त अहिड़े ब्रह्मणनि जे लाइ व पंहिंजे लाइ छा छा निषेध आहे, त असां ब्रह्मण आत्माउनि जे लाइ जीअं इहे ॻाल्हियूं ॿ ॻाल्हियूं मेन आहिनि, विक्रमा जी मतलब विक्रम विकल्प न कर, त बाबा जैसा कि चवनि था ॼाणंदा आहियूं सभी इहो मञंदा बि आहियूं, लेकिन हलंदा नंबरवार आहे, नंबरवार छो ठहिया ब्रह्मा बाबा में ऐं अठ ई माला में, अठ जी माला में बि काथे हिकु दाणो, काथे लास्ट दाणो, 108 में बि काथे हिकु काथे लास्ट, धारणा में फर्क़ु पइजी वेंदो, भई जो बाबा जीअं चई न उहो ई करणु, पंहिंजो संकल्प बि न करणु कि हीअं न हीअं करो, त बाबा असांखे चवनि था अहिड़े ॿारनि खे ॾिसी बाप दादा खे हिन ॻाल्हि ते हिकु हसी जी कहानी यादि आई, जो तव्हां माण्हू ॿुधाईंदा रहंदा आहियो, मञंदा बि आहियो, चईंदा बि आहियो, लेकिन चईंदे में बि कंदा आहियो, हिक ते ॿिए खे तोते जी कहानी ॿुधाईंदा आहियो न, चईंदा बि आहियो कंदा बि आहियो, त हिनखे छा चईंदासीं, अहिड़े ब्रह्मण आत्माउनि खे जे लाइ श्रेष्ठ लॻंदो आहे, बाबा चवनि था कि मञंदा बि आहियो चईंदा बि आहियो, लेकिन चईंदे हुए बि कंदा आहियो कि हीअं न करो हीअं न करो, ख़ुदि करे वठंदा, है न, इन ते ॿियनि खे तोते जी कहानी ॿुधाईंदा आहियो, तोते जी कोई कहानी हूंदी जो तोतो ख़ुदि मना करे पियो ख़ुदि करे पियो, त बाबा चईंदा आहिनि न कि तव्हां बि ज्ञान ॿुधाइण वारा तोता आहियो न, लेकिन अगरि असां ॿियनि खे चऊं था हीअं न करो हीअं न करो, ख़ुदि करूं था, त उहा कहानी असांजे मथां अची वेंदी, चवनि बि था करनि बि था, त हिनखे छा चईंदासीं, ईअं अहिड़े ब्रह्मण आत्माउनि जे लाइ श्रेष्ठ लॻंदो आहे, जो जे ब्रह्मण अर्थात श्रेष्ठ, त श्रेष्ठ छा आहे, सुकर्म या साधारण कर्म, जॾहिं ब्रह्मण साधारण कर्म बि न करे सघंदा त विक्रमनि जी त ॻाल्हि ई छॾियो, जॾहिं ब्रह्मण साधारण कर्म बि न करे सघंदा आहिनि त विक्रमनि जी त ॻाल्हि ई छॾियो,
विक्रमजीत अर्थात विक्रम विकल्प जे त्यागी। विक्रमजीत मतलब विक्रम और विकल्पन जे त्यागी था। कर्मेंद्रियन जे आधार सां कर्म जे बिना रही न सकता है। कर्म तो करणो ही आहे। असां ईअं न सोचूं वरी रोज ख़राब थो थिए रोज अनबन थी थिए असां ही कर्म कंदासीं कर्म त करणो ई आहे। कर्मेंद्रियन जे आधार सां कर्म जे बिना रही न सघंदा त देह जो संबंध कर्मेंद्रियन सां आहे ऐं कर्मेंद्रियन जो संबंध कर्म सां आहे। है न? त इहे देह ऐं देह जे संबंध जे त्याग जी ॻाल्हि हले थी। कर्मेंद्रियन जो कर्म सां गॾु संबंध आहे उन कर्म जे हिसाब सां विक्रमन जो त्याग कयो। मतलब आत्मा खे पंहिंजे देह जे संबंध देह जो संबंध सभिनि खां पहिरियों कंहिंसां आहे कर्मेंद्रियन सां। त हुन हिसाब सां असांखे उहो त्याग जी ॻाल्हि अलॻि आहे लेकिन हिते हिते बाबा त्याग जी ॻाल्हि छा था ॿुधाइनि कि कर्मेंद्रियन सां कर्म त करणो ई आहे लेकिन कंहिंजो त्याग करणो आहे विक्रमन जो त्याग। बाबा चवनि था देह जो संबंध कर्मेंद्रियन सां आहे। बाबा जी न देह ऐं देह जे संबंध जो त्याग करो मतलब मां आत्मा आहियां हिन पिछली वाली मुरली में बाबा ॿुधाई न कि हिन देह जे संबंधी सभिनि खां पहिरियों संबंधी आहे हिन जी कर्मेंद्रिय उन्हनि जे वश न थियो। है न? कर्म त कराइणो ई आहे लेकिन वश न थियणो आहे त इहो त्याग। हाणे बाबा चवनि था कि उहो जो कर्म कंदा आहियो हुन कर्म में बि विक्रमन जो त्याग कयो। विक्रमन जे त्याग बिना सुकर्म विक्रम जी ठही न सघे। विक्रमन जी परिभाषा सुठी तरह ॼाणंदा आहियो। ॼाणंदा आहियो कहिड़ा कहिड़ा विक्रम थींदा। कहिड़े बि विकार जे अंश मात्र जी वशीभूत थी कर्म करण अर्थात विक्रम। अंश मात्र अॼु बाबा जे स्लोगन में हुयो न कि कर्मेंद्रिय कमजोरी थोड़ी भी हूंदी न त वंश पैदा करे सघे। थोड़ो भी विकारी संकल्प विकारी बोल कर्म हूंदो न त उहो वंश पैदा कंदो। कहिड़े भी विकार जे अंश पात्र जे वशीभूत थी कर्म करण अर्थात विक्रम करण। केॾी गहरी ॻाल्हि हिन लाइ केॾी सूक्ष्म चेकिंग खपे। लेकिन तव्हां संकल्प कंदव न त तव्हांखे बाबा सूक्ष्म चेकिंग करण बि सेखारींदा कि विकारनि जे अंश मात्र मोटा मोटा विकार त चलो ध्यान में अची वेंदा आहिनि मतलब काम विकार जे वश थी कर्म न करण क्रोध न करण लोभ न करण मोह न रखण। मोह में बि बाबा हुन ॾींहुं केॾी सुठी ॻाल्हि ॿुधाई मोह में बि घृणा भाव भी मोह जी निशानी। हिकु नॉर्मल कंहिंजी विशेषताउनि सां मोह रखूं उहो त अलॻि आहे लेकिन कंहिंसां घृणा रखूं उहो बि मोह आहे। ज्ञानी में ज्ञाननि में बि ज्ञाननि जी बि विशेषता में जीअं माण्हू कंदा आहिनि न दादी 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 न काथे त बाबा ब्रह्मा बाबा खे ई मना कंदा आहिनि। काथे अॼुकल्ह ॿार न दादे न दीदियुनि में फसियल आहिनि त हुननि जे लाइ त नष्ट मोह जी परिभाषा केॾी परे थी वई मतलब वो सोने जी जंजीर में फसी। त मतलब कहिड़ी असांखे सूक्ष्म चेकिंग करणी आहे। मतलब बाबा चईंदा आहिनि हुननि जो रिस्पेक्ट रिगार्ड बि रखो हुननि में मोह बि न रखो। त मोह जी मोह भई माण्हू चईंदा असांखे न देहदार दैहिक संबंध न न इहे त इहे आहिनि इहे त न आहिनि इहे असांजा माउ पीउ त लौकिक आहिनि
हाणे त मुंहिंजी माउ ये दीदी आहे, इहा आहे, उहा आहे, पर उहो जल्दी छॾे सोने में फसो इन सां त शिव बाबा आहिनि, है न? त वॾा वॾा विकार वॾे वॾे रूप में त इंसान छॾे छॾे, लेकिन जो अंश मात्र हूंदा आहिनि न, रॉयल रॉयल विकार, उन्हनि खे चेकिंग करण लाइ ॾाढी सूक्ष्म, ऐं हुनजे लाइ तव्हां रोज अव्यक्त मुरली पढ़ो, तव्हांखे अव्यक्त मुरली में बाबा जरूर तव्हांखे टच कराईंदा, न त बाबा सां ई रोह रियान करो कि बाबा मूंखे कहिड़े बि विकार जे अंश मात्र जे वशीभूत थी करे कर्म न करणो, इन जो आप तव्हां लक्ष्य रखो त बाबा तव्हांखे ध्यान खिचवाईंदा। विकारनि जे सूक्ष्म स्वरूप, रॉयल स्वरूप ॿिन्हिनि खे सुठी रीति सां ॼाणंदा आहियो न। इन जे मथां पहिरियों बि ॿुधायो हुयो, ब्राह्मणनि जे रॉयल रूप जा विकार जो स्वरूप छा हूंदो आहे, बाबा ॿुधायो हुयो। अगरि रॉयल रूप जे विकार व सूक्ष्म अंश मात्र आहे त अहिड़ी आत्मा सदा सुकर्म न करे सघंदी। त हाणे चेक कजो, ब्राह्मणनि जे रॉयल रूप जे विकार जो स्वरूप छा हूंदो, है न? ऐं उन्हनि खे पूरी रीति सां ख़तम करो, तॾहिं असां सदा ई सुकर्म करे सघंदासीं, असांखां कॾहिं बि विकर्म न थिए। बाबा चवनि था अमृत वेले खां वठी करे हर कर्म में चेक करो कि सुकर्म कयो व व्यर्थ कर्म कयो व कोई विकर्म कयो। अमृत वेले खां राति ताईं चेक करो, सुकर्म कयो, व्यर्थ कर्म कयो या कोई विकर्म कयो। सुकर्म अर्थात श्रीमत जे आधार ते कर्म करणु। सुकर्म मतलब श्रीमत जे आधार ते कर्म करणु। वो सुकर्म जे खाते में जमा थींदो। त सुकर्म ऐं विकर्म खे चेक करण जी विधि इहे सहज आहे। मतलब जो बाबा जी श्रीमत जे आधार ते कर्म कयो उहो सुकर्म थी वियो, जो बाबा जी श्रीमत जे आधार ते न हुयो विकर्म थी वियो, है न? ये विधि, त हिन विधि प्रमाण सदा चेक कंदा। अमृत वेले जे उथण जे कर्म खां वठी करे राति जे सुम्हण ताईं हर कर्म जे लाइ श्रीमत मिली आहे। उथणो कीअं आहे, वेहणो कीअं आहे, सभु ॿुधायल आहे न, बाबा असांखे सभु ॿुधायो अथई। अगर वैसे न उथंदा आहियो त अमृत वेले सां श्रेष्ठ कर्म जी श्रेष्ठ प्रारब्ध न ठाहे सघंदा आहियो। सॉरी, अगर उथंदा न आहियो त जेकी श्रेष्ठ प्रारब्ध ठाहिणी खपे न, ठाहिणी खपे, उहो न ठाहे सघंदा आहियो। अर्थात व्यर्थ विकर्म जे त्यागी न ठही सघंदा आहियो। त हिन संबंध जो बि त्याग करो न, व्यर्थ विकर्म जे त्यागी न ठही सघंदा आहियो। अमृत वेले खां श्रेष्ठ कर्म और श्रेष्ठ प्रारब्ध न ठाहे सघंदा आहियो अगर उथंदव न त। व्यर्थ विकर्म जे त्यागी न ठही सघंदा आहियो, त हिन संबंध जो बि त्याग, व्यर्थ जो बि त्याग करणो पए। कई समझदा आहिनि कि कोई विकर्म त कयो न असां, कोई भूल त न कई, कोई अहिड़ो बोल त न बोलियो न। कई विकर्म खे सिर्फ़ मोटे रूप सां चेक कंदा आहिनि कि कोई भूल त न कई, कोई त्याग त न कयो, कोई अहिड़ो बोल त न बोलियो। लेकिन व्यर्थ बोल समृद्ध थियण न ॾींदो। लेकिन फालतू बोल बि
असांखे समृद्ध न थियण ॾींदो। मतलब कई माण्हू सोचो न भई असां विकारनि जे वश त कोई बोल न बोलियो, लेकिन व्यर्थ त बोलियो त उहो बि असांखे समृद्ध न ठहिण ॾींदो। अर्थात श्रेष्ठ भाग्यवान ठहिण न ॾींदो। अगरि विक्रम न कयो लेकिन व्यर्थ कर्म बि कयो त वर्तमान ऐं भविष्य जमा न थींदो। अगरि विक्रम न कयो लेकिन व्यर्थ कर्म बि कयो त वर्तमान ऐं भविष्य जमा न थींदो। श्रेष्ठ कर्म करण सां वर्तमान में भी श्रेष्ठ कर्म जो प्रत्यक्ष फल खुशी ऐं शक्ति जी अनुभूति थींदी। अगरि असां श्रेष्ठ कर्म कंदासीं न त हुनजी निशानी छा आहे कि तव्हांखे खुशी भी मिलदी ऐं शक्ति भी मिलदी। स्वयं जे प्रति भी प्रत्यक्ष फल मिली वेंदो। ॿिया भी अहिड़ा श्रेष्ठ कर्मी आत्माउनि खे ॾिसी पुरुषार्थ जे उमंग उत्साह सां ईंदा। अगरि असांजो कर्म श्रेष्ठ आहे त हुनजी निशानी छा थींदी? हिकु त न खुशी ऐं शक्ति मिलदी। मतलब तव्हांखे अनुभव थींदो कि चेक करो अॼु सॼो ॾींहुं तव्हां जो बि कर्म कयो, जो बि बोल बोलियो, उहो बाबा जी श्रीमत अनुसार आहे। उहो कीअं पतो लॻंदो? एंड ऑफ द डे तव्हांजी लेवल ऑफ हैप्पीनेस ॾिसो, तव्हांजी खुशी सॼो ॾींहुं जो बि कर्म कयो हुन में खुशी रही, शक्ति मिली कि सोचदा आहियो अॼु ॾाढो थकी पई आहियां। शरीर जे हिसाब सां अलॻि आहे, लेकिन बाबा त कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न आत्मिक भान में हलो त तव्हां आबू खां माउंट आबू ताईं पहुची वेंदो। स्वयं जे प्रति भी त अगरि असांजो श्रेष्ठ कर्म आहे त स्वयं जे प्रति भी प्रत्यक्ष फल मिली वेंदो ऐं ॿिया भी अहिड़ा श्रेष्ठ कर्मी आत्माउनि खे ॾिसी मतलब ॿिया भी तव्हांखे ॾिसी करे पुरुषार्थ जे उमंग उत्साह में ईंदा कि असां भी ईअं ठही सघंदा आहियूं। ॾिसो तव्हां घर गृहस्थी में अगरि तव्हां बाबा जी श्रीमत ते हलंदा आहियो, अच्छा चेक करो तव्हांजे जीवन खे ॾिसी केतिरा माण्हू बाबा जा ठहिया आहिनि। लक्ष्य रखो कि तव्हांखे ॾिसी कि हा भई इहे बि त घर में हली करे बाबा जो ठहनि करे हलनि था न, इहे बि त घर में रही करे बाबा जी रोज़ मुरली ॿुधण अचनि था या घर में ई ॿुधनि था। तव्हांखां पुछंदा हूंदा न अच्छा त घर गृहस्थी में कॾहिं तव्हांजो अमृत वेलो मिस न थींदो आहे, निंड हेठि मथे न थींदी आहे, महिमान अचनि या घर में कोई माण्हू लहसुन प्याज खाए त तव्हां कीअं हैंडल कंदा आहियो, कीअं सभु कुझु मैनेज कंदा आहियो ऐं बाबा जी श्रीमत ते बि हलंदा आहियो त तव्हां ॿियनि खे ॿुधाईंदा हूंदव न। तव्हांखे ॾिसी केतिरा माण्हू सिखिया आहिनि, चेक करो अॼु चेक कजो है न कि मूंखां जो बाबा कर्म कराइनि था, मां जो बाबा जी श्रीमत ते हलां थी, मां आत्मा त मूंखे ॾिसी केतिरा आत्माउनि फॉलो कयो आहे। मतलब कंहिंखे मदद मिली आहे, कंहिंखे उहो युक्ति मिली आहे। हाणे लक्ष्य रखो कि असां पंहिंजो जीवन एॾो श्रेष्ठ ठाहियूं बाबा जी श्रीमत ते हली करे कि वैसे माण्हू ज्ञान ॿुधनि न ॿुधनि लेकिन तव्हांखे ॾिसी माण्हू भी चवनि अरे हीअ हिन में छा आहे, है न। कॾहिं तव्हांखे कोई बीमारी या कुझु अहिड़ो दर्द वर्द थिए थो, अहिड़े समय में तव्हांजी स्थिति ॾिसी करे ॿिया बि सिखनि कि ॾिस हिन खे बि सूर आहे, हीअ बि हले थी, चेहरे ते बि स्माइल आहे, आख़िर कीअं? तव्हां चईंदव मां रोज़ मेडिटेशन ॿुधण सां न माण्हू खे थोरो उहो लॻंदो आहे। अॼुकल्ह जा माण्हू न मिक्सअप आहिनि,
न त उन्हनि खे अंग्रेजी ईंदी आहे, न हिंदी ईंदी आहे, न पंहिंजी भाषा में प्रॉपर आहिनि। पर थोरो बि कंहिंखे चओ न मां मेडिटेशन कंदी आहियां त माण्हू चवंदा अच्छा मेडिटेशन मां बि सिखंदमि। है न, इहे सभु बाबा सां जोड़ण जी युक्तियूं आहिनि। कंहिंखे चओ असां मेडिटेशन कंदा आहियूं त हुन सां असांखे मदद मिलंदी आहे। मेडिटेशन कीअं कबो आहे हलो तव्हांखे ॿुधायूं था। त न जॾहिं ज्ञान ॾींदा आहियो या ॿुधाईंदा आहियो न, थोरा बहुत इंग्लिश वर्ड बि चईंदा न त उन्हनि खे हुन अनुसार भई हुन माण्हू जी बैकग्राउंड छा आहे, हुन अनुसार उन्हनि खे बाबा जो योग सिखायो। त हीअं बाबा चवनि था त जेका माण्हू श्रेष्ठ कर्म कंदा हूंदा न उन्हनि खे प्रत्यक्ष फल छा मिलियो हूंदो कि हिकु त उन्हनि खे ख़ुशी और शक्ति मिली हूंदी, ऐं उन्हनि खे ॾिसी ॾाढा माण्हू खे उमंग ईंदो कि असां बि ईअं ठहूं। त पंहिंजे प्रति प्रत्यक्ष फल ऐं ॿियनि जी सेवा डबल जमा थी वियो न। ऐं वर्तमान जे हिसाब सां भविष्य त जमा थी वेंदो। हिन हिसाब सां ॾिसो कि अगरि व्यर्थ अर्थात साधारण कर्म बि कयो त केतिरो नुक़सान थी वियो। हिन हिसाब सां ॾिसो, हिन हिसाब सां तव्हां ख़ुदि खे चेक करे सघंदा आहियो। कीअं? हिकु त तव्हांजी ख़ुशी तव्हां में शक्ति ईंदी, ऐं ॿियो तव्हांखे ॾिसी केतिरा सिखनि था। त बाबा चवनि था हिन हिसाब सां ॾिसो अगरि व्यर्थ अर्थात साधारण कर्म बि कयो त केतिरो नुक़सान, ऐं सुठो कर्म बि कयो त केतिरो फ़ाइदो। त ईअं कॾहिं न सोचियो कि साधारण कर्म कयो, ईअं त थींदो ई आहे। श्रेष्ठ आत्मा जो हर कदम श्रेष्ठ आहे, हर कर्म श्रेष्ठ आहे, हर बोल श्रेष्ठ हूंदो। श्रेष्ठ आत्मा जो हर कदम श्रेष्ठ हूंदो, हर कर्म श्रेष्ठ हूंदो, हर बोल श्रेष्ठ हूंदो। त सम्झो त्याग जी परिभाषा छा आहे? साधारणता, व्यर्थ खे त्याग करणु। व्यर्थ अर्थात साधारण कर्म बोल समय इन जो बि त्याग करे सदा समृद्ध अर्थात सदा समृद्ध सदा अलौकिक अर्थात पद्मा पदम भाग्यवान ठहो। बाबा जैसा कि चवनि था कि व्यर्थ ऐं साधारण बोल कर्म समय के त्याग करे सदा समृद्ध अलौकिक पद्मा पदम भाग्यवान ठहो। त व्यर्थ ऐं साधारण ॻाल्हियुनि खे बि अंडरलाइन करो, है न। हिन जे बदिले अगरि तव्हां सॼो ॾींहुं चेक कंदा रहो कि सभु कुझु समृद्ध वियो, बाबा जी श्रीमत अनुसार थियो, या इहे चेक करो या इहे हिन ते ध्यानु ॾियो कि कुझु बि वेस्ट ऐं साधारण कर्म न थिए, मर्ज़ी तव्हांजी आहे। इन में अलबेलेपन जो बि त्याग खपे, अलबेलेपन जो त्याग खपे। श्री तव्हां सभी ब्रह्मण आत्माउनि जो विश्व जे मंच ते हीरो हीरोइन जो पार्ट आहे, है न। तव्हां सभी ब्रह्मण आत्माउनि जो विश्व जे मंच ते हीरो हीरोइन जो पार्ट आहे। इहे अहिड़े हीरो पार्टधारी आत्माउनि जो हिकु हिकु सेकेंड, हिकु हिकु संकल्प, अहिड़ा जेका हीरो पार्टधारी हूंदा आहिनि न हुननि जो हिकु हिकु सेकेंड, हिकु हिकु संकल्प, हिकु हिकु बोल, हिकु हिकु कर्म हीरे खां बि ज्यादा मूल्यवान हूंदो आहे। ॾिसो बाबा केॾो ऊची स्थिति ते असांखे लाहिनि था। वैसे हिन दुनिया में अहिड़े संकल्प बोल कर्मनि ते माण्हू ध्यानु न ॾींदा। तव्हां अगरि हिन दुनिया में
बाबा असांखे छा था ॿुधाइनि की दुनिया में दुख जो मूल कारण छा आहे। ये दुनिया में जो भी दुख परेशानी आ, एॾा पाप था थियनि, माण्हू भॻवान खे यादि था करनि, ऐं भॻवान अची करे छा था चवनि असांखे, पंहिंजे संकल्प बोल कर्मनि खे सुधारो। उनमें बि पहिरियों पंहिंजी संकल्प शक्ति खे। रोज रोज मुरली ॿुधण छो ज़रूरी आहे? छो जी कननि में उहो ई महावाक्य वेंदा। रोज रोज मनन करण जी छो ज़रूरत आहे? छो जी उहो ई मनन कंदासीं, जॾहिं असांजे मन बुद्धि में उहे ॻाल्हियूं हूंदियूं त ऑटोमेटिकली कर्म में ईंदियूं न। हा, अॼु ॾिसो, अगरि तव्हां न तव्हांखे डॉक्टर वटि या कोई वीडियो ॾिसो, अॼुकल्ह वीडियो ते माण्हू ॾाढा हलनि था न, मां हिन वीडियो में ईअं ॾिठो आहे, है न, कोई वीडियो ॾिसो, कंहिं वीडियो में आहे न तव्हांखे ईअं ॿुधाईंदा कि इहे खाइण सां ईअं थींदो आहे, असांजे शरीर में ईअं ईअं थींदो आहे। अॼुकल्ह ठाहींदा आहिनि न, उहा आंवला चईंदो आहे मूंखे खाइण सां ईअं थींदो आहे। अगरि तव्हां सोशल मीडिया में यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक ॾिसंदा आहियो त अॼुकल्ह न भाॼियुनि जो माण्हू वीडियो था ठाहे न, भाॼियूं, सब्जियूं, फ्रूट चवनि था कि न असांखे खाओ त तव्हांजे शरीर में इहे फ़ाइदो थींदो। हा, सम्झो के ॾिठो त हुन ॾिठई त हुन जेको ॾिठई उहो सोचे थो, उहो सोचंदो, सोचे सोचे आख़िरकार कॾहिं त हुनजे कर्मनि में ईंदो न कि हा मां हिन वीडियो में ई ॾिठो ऐं बार बार ॾिसां पोइ त मुंहिंजी ईअं सोच हले पई कि हा भई हीअ भाॼी खाई ॾिसां त हिन सां ईअं थिए थो, त हुनजा कर्मनि में ईंदो, है न। त बाबा अॼु असांखे छा था ॿुधाइनि कि दुनिया वारनि खे असां चऊं, माण्हू जेका चईंदा आहिनि न मुंहिंजी नुंहुं अहिड़ी, मुंहिंजा ॿार अहिड़ा, मुंहिंजी ससु अहिड़ी, मुंहिंजो पति अहिड़ो, है न, सभु हिक ॿिए जे लाइ चईंदा रहंदा। लेकिन बाबा जो ज्ञान ॿुधण खां पोइ अॼु असांजे साम्हूं कोई बि बुराई कंदो ऐं असांखां कोई राय सलाह पुछे त तव्हां छा चईंदसि हुनखे? तव्हां बाबा जे ज्ञान जे हिसाब सां असांखे छा आंसर ॾियणो आहे? भई असांखे त बाबा चईंदा आहिनि, परमात्मा चईंदा आहिनि तव्हां ई बदिली वञो, तव्हां ई पंहिंजी सोच बोल कर्म बदिली करे छॾियो त सभु सुठा थी वेंदा। बसि ॻाल्हि ई हिकु चइणी आहे। छो जी अगरि तव्हां हुनजी हा में हा मिलायो कि हा तव्हांजी नुंहं त इहे ठीकु न कंदी आहे, तव्हांजा ॿार त इहे ठीकु न कंदा आहिनि, न, असांखे त बाबा चईंदा आहिनि कि तव्हां ई पंहिंजी सोच बोल कर्म परिवर्तन करे छॾियो त सभु सुठा थी वेंदा। त असांजे मथां कोई असां कुझु ग़लति चए न कुझु पाप पईंदो ई न, कोई हिसाब ठहींदो ई न। ऐं बाबा त असांखे इहे सेखारींदा आहिनि। अॼु बाबा खे न बाबा चईंदा आहिनि न मुरलियुनि में कि बांदेलियूं चईंदियूं आहिनि कि अन बाबा असांखे ॾाढा मारनि था। बाबा छा चईंदा आहिनि उन्हनि खे कि बेटा ड्रामो आहे, सहन करणो पवंदो। भॻवान तव्हांखे चए थो मां तव्हांखे मारण सां न छुड़ाए सघंदो आहियां। भॻवान असांजो पीउ ठही हिन धरती ते आया आहिनि, असां हुनखे चऊं था बाबा उहे असांखे मारनि था विकारनि जे लाइ। बाबा चईंदा तव्हां मूंखे यादि करो, बसि बाबा इहा मदद करे सघंदा आहिनि कि तव्हांखे कोई विकारी रीति सां तव्हां सां कोई ग़लति कमु न थींदो। बाक़ी उहो मारनि कुटनि तव्हांखे घर सां कढनि, इहे तव्हांखे सहन करणो पवंदो। बाबा इहे बि न चईंदा आहिनि कि मां तव्हांखे विहारे छॾींदमि, उहो त शुरू में हुयो। लेकिन शुरू में बि ॾिसो साकार में बाबा आया आहिनि ऐं वीचारी दादियूं जेकी हुयूं केॾी मार खाधनि। मतिलबु माण्हुनि खे अगरि भॻवान जी सच्चाई पतो लॻे न त माण्हू अॼु खां भॻवान खे मञण ई बंदि करे छॾे। लेकिन प्रैक्टिकल में भॻवान इहो ई आहे, ख़ुदि ईंदे हुए बि कंहिंखे बचाए न सघंदो आहे। छो जी कर्मनि जी गति अहिड़ी हूंदी आहे कि भॻवान जा बि कुझु बि न करे सघंदा। भॻवान बि ड्रामा जी गति अहिड़ी हूंदी आहे कि भॻवान बि कुझु न करे सघंदा। ॿुधी आहे न शुरू जी कहानी, है न,
हा, बाबा जी सभा में अची करे कोई माण्हू हीअं थो चए, साम्हूं भॻवान वेठो आहे, उहो पंहिंजी शक्ति जो प्रयोग नथो करे, ऐं माण्हू त अलाए छा छा सोचे वेठा आहिनि। त बाबा असांखे छा था चवनि कि तव्हां हीरो पाठधारी आहियो। तव्हांजो हिकु हिकु सेकेंड, हिकु हिकु संकल्प, हिकु हिकु बोल, हिकु हिकु कर्म हीरे खां बि ज्यादा मूल्यवान आहे। अगरि तव्हां पंहिंजे जीवन खे श्रेष्ठ ठाहिण चाहींदा आहियो, सुठो ठाहिण चाहींदा आहियो, जो तव्हां माण्हू जो भक्ति मार्ग में भॻवान सां घुरे थो, जो बाबा असांखे देवी देवता ठाहिण चाहींदा आहिनि, हिन जे लाइ बाबा चवनि था कि तव्हां ही पंहिंजी संकल्प बोल कर्मनि ते ध्यानु ॾियो। तव्हांजा हिकु हिकु संकल्प बोल कर्म हीरे खां बि श्रेष्ठ आहिनि, है ना, हीरे खां बि ज्यादा मूल्यवान आहिनि। त बाबा सभु कुझु असांजे मथां ई छॾियो अथई। तव्हां एक्चुअली, ऐं बाबा इहो बि चए थी हिकु हिकु सेकेंड हिकु साल जे बराबरि आहे। मतिलबु पूरे कल्प जो जीवन, तव्हांजो जो बि जीवन हूंदो उहा तव्हांजे हथ में अथव। हाणे तव्हां जो चाहे सो करो, जहिड़ा संकल्प करणु चाहियो ओड़ा करो। भई हिकु जन्म में मां हीअं ठहींदमि, हिकु जन्म में मां हीअं ठहींदमि, मां कॾहिं हीअं न कंदमि, मां हमेशह हीअं कंदमि। उहो संकल्प रचो, पंहिंजी दुनिया, पंहिंजो जीवन जी कहानियूं तव्हां ही खुदि ई लिखो, है ना। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो, दुनिया वारा त माण्हू भॻवान ते आश रखी वेठा आहिनि कि उहो ई सभु कुझु संभालंदो, लेकिन भॻवान असांखे चए थो कि तव्हांजो हिकु हिकु संकल्प बोल कर्म हीरे खां बि मूल्यवान आहे, त सोचे सम्झी करे हर कर्म करो। ऐं बाबा जो ठहिण खां पोइ त वाकई में शक्ति भरिजी वेंदी आहे। अगरि हिकु संकल्प बि व्यर्थ वियो त जीअं हीरे खे गवायो। साधारण अज्ञानियुनि खे असां ईअं न चई सघंदा आहियूं छोजी हुननि जी आत्मा में त शक्ति न आहे, पर त बि ॾिसो, अज्ञानी माण्हू कई बार कुझु सोचदो आहे, कुझु मुख सां चईंदो आहे त सच थी वेंदो। मतलब आत्मा में शक्ति त आहे, हालांकि बाबा त चई न ड्रामा अनुसार थियो, लेकिन उहो त सोचदा आहिनि न ये जेको ॻाल्हाईंदो सच थी वेंदो। त हुनजे मथां केॾी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। सोचो कि हुनजे मुख सां कॾहिं कंहिंजो बुरो न निकिरे, लेकिन एॾो ध्यानु ॾींदा आहिनि माण्हू। चइण खां पोइ उनजी बर्बादी थी वेंदी, पोइ जॾहिं पंहिंजे मथां लॻंदो न, पोइ हुनखे रियलाइज़ थियणो आहे कि मूंखे ईअं न चइणो खपे। त असांखे केॾो ध्यानु ॾियणो खपे बाबा जे ॿारनि खे, है न। त अगरि कीमती हिकु हिकु असांजो संकल्प हीरे गवायो, मतलब हिकु संकल्प गवायो मतलब हीरो गवायो। अगरि कीमती सां कीमती हीरो कंहिंजो किरी वञे, किरी पए, त खोइजी वेंदो, त उहो छा सोचदो, कुझु न कुझु गवायो असां, है न। अगरि सम्झो कंहिंजो कीमती हीरो गुम थी वञे त उहो छा सोचदो कि मां कुझु न कुझु गवायो आहे। ईअं हिकु हीरे जी ॻाल्हि न आहे, अनेक हीरनि जी क़ीमत जो हिकु सेकेंड आहे। अनेक हीरनि जी क़ीमत जो हिकु सेकेंड, इहे हिसाब सां सोचो। असांजो हिकु सेकेंड जो संकल्प अनेक हीरनि खां बि कीमती आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे। मतलब अनेक हीरा रखी छॾियो, उन सां उनखे विकिणे करे जो माण्हू चीज वठे या उन सां कुझु ठाहे, उन खां बि कीमती असांजो हिकु संकल्प आहे। असां हिकु संकल्प करूं कि हिन विश्व जो मालिक मां आहियां, हिन विश्व जी सर्व आत्मायूं सभु विकार बुराइनि खां मुक्त थी वञे।
है न, या तव्हांखे पंहिंजे लाइ कुझु खपे, हाणे त ॾिसो वठी करे बि छा कंदव, अगरि तव्हां हाणे बि बाबा खे यादि करे संकल्प करो न कि मां हाणे संगम युग ते बि मूं वटि ॾाढो धन आहे, मां करोड़पति आहियां, मूंखे एॾी सारी गाॾियूं आहिनि, सभु मिली वेंदो तव्हांखे, लेकिन तव्हां छा कंदव, उन शक्ति खे हिते ई गवाए छॾींदव, ऐं तव्हांखे त पतो आहे विनाश थियण ई वारो आहे। न हाणे त केॾो समय नज़दीक अची वियो आहे न, प्रकृति जो हालत ॾिसो, चीजुनि जी, खाइण पीअण जी चीजुनि जी हालत ॾिसो, दुनिया जी हालत ॾिसो, माण्हू लड़ण झगड़ण लाइ तैयार ई वेठा आहिनि, हिक ॿिए खे मारण। अगरि हिन दुनिया में पुलिस न हुजे हा न, या जेको बि थोरो बहुत हाणे पुलिस आहे या कोर्ट आहे, अञा ताईं केॾा माण्हू मरी वञनि हा, है न, अञा ताईं माण्हू दहेज जे लाइ मारनि था। ॾिसो सोचो कि त पुलिस जे कारण माण्हू रुकल आहिनि, गवर्नमेंट जे कारण, केस वेस जे कारण रुकल आहे। अॼु जे ज़माने में कंहिंजी धीअ खे माण्हू दहेज जे कारण मारे चे, उन्हनि जा ससुराल वारा बची सघंदा? ये जो बाबा चईंदा आहिनि न, भारत में सिविल वॉर थींदा, हर हिक जे मन में आहे न आग लॻल आहे। मैक्सिमम माण्हू इहे ई सोचदा आहिनि कि उन्हनि खे हिक ॿिए जे मथां आहे न इहा आहे कि बसि मां हिनखे मारां। सोचो हुन माउ पीउ जी हालत, हुन भाउ भेणनि जी हालत, जंहिंजी धीअ खे ससुराल में माण्हू टॉर्चर करे, या जो बि ॻाल्हि थी हुजे, छोरी जी ग़लती आहे, जंहिंजी बि मरी त वई छोरी, त हुननि जे पीउ, हुन छोरी जे माउ पीउ ऐं फैमिली वारनि जी हालत छा हूंदी? उहो अञा ताईं रुकल छो आहिनि, है न, छो रुकल आहिनि? पुलिस जे कारण, केस जे कारण। माण्हू सोचनि था बसि इनखे असां पुलिस केस कंदासीं, पर हाणे त माण्हू थोड़नि ॾींहंनि खां पोइ, इन खां जॾहिं अंत समय हूंदो न, हुन समय थोड़ी माण्हू पुलिस ऐं कोर्ट जे लाइ वेट कंदो। सोचो उहा जेकी अग्नि अंदरि लॻल आहे कि मुंहिंजी भेण खे मारियो अथनि, ऐं अंत समय जॾहिं इहे ईंदो त माण्हू छा कंदा? वञी करे हुनजे ससुराल वारनि खे मारे छॾींदा, त ससुराल वारा चुप वेहींदा, उहो हुनखे मारदा। इहे सिविल वॉर आहे। ईअं ई तव्हां पंहिंजे संबंधनि में ॾिसो, तव्हांजे संबंधनि में बि आहे न, हर हिकु अंदर ई अंदर कुझु न कुझु दबाए वेठो आहे कि हिन मूंखे न हुन ॾींहुं गारियूं ॾिनई, मूंखे हिनजो मुंहुं ई ॾिसणु पसंदि आहे। उहो चुपचाप वेठा आहिनि, लेकिन जॾहिं अंत समय ईअं अचानक अची वेंदो, उन समय उन्हनि जी उहा बदिले जी भावना ॿियो ज्यादा जागृत थींदी, ऐं माण्हुनि वटि त जो ईंदो आहे मारण लॻी वेंदा आहिनि। हर घर में चाकू आहिनि, अलाए छा छा आहिनि, है न? त ईअं सिविल वॉर थींदो। भारत में सिविल वॉर, खून जी नदियूं ईअं बहंदियूं। त उहो समय त तव्हां ॾिसो ई था, है न, कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। त बाबा हाणे चवनि था असांखे कि हाणे हिन रीति पंहिंजे संकल्प बोल कर्मनि में एॾी शक्ति भरे वठो, बाबा खे यादि करे एॾा श्रेष्ठ संकल्प करो, ताकि अचण वारे कल्प में असां सुठी रीति हिन दुनिया में पाठ वॼाए सघूं, माण्हुनि जी बि मदद करे सघूं। अनेक हीरनि जी क़ीमत जो हिकु सेकेंड गवायो, अगरि हिकु संकल्प बि गवायो त
ये ना कि माँ पाल तो जिसमें सजोरी जाती पहले गावा भी याद रही तो सहज मधुबनी तक मिलो सेंटर में तक मिलो अलग सेंटर में तो कभी कभी मूवी में लेकिन सेंटर में भी अगर सब याद होता है तो बाबा किसी से तो आए दिन बात करना चाहेंगे कि सब बाबा की याद रहे बाबा तो सुबह को आते ही बाबा बाबा कोई भूख आने वाला थोड़ा बहुत देखो भोग लगाया हो तो सोचते हैं सेंटर में तो इसको तो हमने ये लक्ष्य तो वैसे शादी में काफी समय बाबा है क्योंकि संगीत तो ऐसे कुछ शरारत भी है चार चेंगा है बाबा चिंता है तो चार चेंगे कोई बुरी बात करना सही बाबा ये ही जाली यही कमरे के कुछ समय है थोड़ी इमेजिन करो ताकि कोई ना लंबे मांग रहे हैं और पत्नी क्या करती संजू गांधी काफी कभी मुझे कैसा मिलना करना चाहिए कोई मानो वो काफी कितने के मारी रहने खराब ये बड़ी तो आप बड़ी बिना उनको शाम में थोड़ी गर्मी रहती तो मानसिक मिला उन्हें बस थोड़ी सी हम बाबा मुझे तो बंदियों ना नहीं आए का देख लो बाबा की परिवर्तन भी करेगा बड़ी कोई बात करे बड़ी बात ये नहीं ना करे नहीं ना करे कोई नॉलेज ज्ञान नॉलेज शुद्ध शुद्धता मतलब शुद्ध जो शुद्ध इसलिए
तो दादा पानी से ये करे हमारे तो बात ये लेकिन धीरे देरो ये मानो ड्यूटी पे रहो ना डॉक्टर गरम ये तो डॉक्टर अभी मैं सारे को हॉस्पिटल में अपडेट गए ये तो ट्रांसफर तुम्हारे करना है मेरे को से मैं भाभी से जे वाले और तरह बाबा की पूजा करेंगे उनके बंदे ज्ञान धर्म का ज्ञान जीवन परिवर्तन ज्ञान बच्चे वाले बच्चे वाले माना प्यार ध्यान में रखो वो सारी बिल्कुल सही की बात है वो रात की बात है अगली कहीं सेकंड हमारे बाबा और बच्चे बारे में हमारे
Anjing itu sandal dia di kecil banget. दर्शन जो करेंगे समय भी जाएगा समय समय भक्ति मार्ग में कहिए मूर्ति की उसको सेकंड जो दर्शन पूरी आए का सेकंड आए का वाली सेकंड संकल्प बाबा जी याद में श्रेष्ठ संकल्पन को ध्यान दिया संकल्प की इनादी का फैसला दो कभी चलाती जमीन को काम आपको किया वरदान बाबा की इनोवेशन तांगी बोल की हर अजय भी तो भक्ति मार्ग में बहुत अच्छे निरंला की ज्ञान काफी और उसको सबको ज्ञान बने बाली को समझदार ज्ञान दुनिया वाले भी सामो भगवान की तरीका से चाहे हनुमान जी भगवान शंकर से कमो भी न्यारा हमारे बाबा अजय नजर का निवास तो भक्ति मार्ग में भक्ति मार्ग में उनकी तरफ सोचते हैं कि छोटे मंदिर दिखते हुए नजर का निवास हमारे दूसरे का बात भक्ति मार्ग में सांझे नजर का निवास स्वरूप में जो बाबा नहीं भक्ति में शास्त्र
ताज़ा रहेंगे, उनकी हर एनर्जी बढ़ेगी। खुद ही खुद की वायु फिर उसको फिर खाएँगा भी है। करना चाहते हैं, कुछ मुझे कुछ पूजा की यानी बात को अगर ट्वीट करने को मानना चाहिए तो एक तो अमूल्य आय का जो हर कितने हक है जो मूल्य की जाए को वितरण को हर जगह ये ना हर को इस्तेमाल माफी बात के बारे में कुछ भी करो माफी के पूरा माफी मतलब मजबूरा खुद नहीं सुनता है बाबा इसको तो बाबा ने अगर ज्ञान तो माँ का करेगी चिंता है करे चिंता है बुद्धि वाले बुद्धि ज्यादा है बुद्धि के परिवर्तन करने की शक्ति ज्यादा है अधिक त्याग जो पाठ में क्या करते हैं ये शक्ति का बहुत मुझे तक शब्द चाहिए देखा जाने साधारण ये जो कहना है आजकल चालू बात तो बर्तन चालू चालू बात है चलो हर किसी इलाके के अपना टेंशन कल्पना बोल कर साधारण है
अच्छा बुद्धि में बुद्धि की वजह से समझ चालू सेकंड मिला वर्तमान में बदल कर तो जितना वाला कभी कभी में बड़ा इकट्ठा करना है और तो श्रेय प्रार्थनाएं सदा डबल कर रखना बदल का वर्तमान में भी जो भी कर्म है और वर्तमान के आधार पे समझा डबल सुबह विक्रमादित्य सेकंड की अमल अच्छा अहिड़ा सदा विक्रमाजीत हर सेकंड खे अमूल्य ठही ऐं ठाहिण जी सेवा में लॻाइण वारा अहिड़ा डबल हीरो ॿारनि खे डबल फल खाइण वारे ॿारनि खे व्यर्थ ऐं साधारण जे महात्यागी सदा बाप समान श्रेष्ठ संकल्प ऐं कर्म करण वारा भाग्यवान आत्माउनि खे सदा बाप समान श्रेष्ठ संकल्प कर्म करण वारा भाग्यवान आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। बाबा हाणे बाबा पार्टियुनि सां गॾु ॻाल्हाइनि था। प्रश्न हिकु बल हिकु भरोसो ते हलण वारा कंहिं ॻाल्हि ते निश्चय रखी हलंदा रहंदा आहिनि। उत्तर आहे हिकु बल हिकु भरोसो अर्थात सदा निश्चय हुजे कि जो साकार जी मुरली आहे उहा ई मुरली आहे। जो मधुबन सां श्रीमत मिलंदी आहे उहा ई श्रीमत आहे। बाप सिवाय मधुबन जे ॿियो किथे बि न मिली सघंदा आहिनि। सदा हिकु बाप जी पढ़ाई में निश्चय हुजे है न। हिकु बल हिकु भरोसे ते हलण वारे में छा ॻाल्हियूं हूंदियूं, उहा बाबा जी मुरली खे ई मुरली सम्झंदो। जो मधुबन खां श्रीमत मिलंदी हुन ते हलंदो। इनखे निश्चय हूंदो कि बाबा मधुबन जे सिवाइ ॿियो किथे न ईंदा आहिनि। सदा हिकु बाप जी पढ़ाई में निश्चय हूंदो। मधुबन में जो पढ़ाई जो पाठ पढ़ाइबो आहे उहा ई पढ़ाई आहे, ॿी कोई पढ़ाई न आहे। अगरि किथे भोग आदि जे समय संदेशी द्वारा बाबा जो पाठ हलंदो आहे त इहे बिल्कुलु रॉन्ग आहे भई उहो संदेशी अची करे संदेश ॿुधाए उहा अलॻि ॻाल्हि आहे। कॾहिं उन्हनि में दादियुनि जी आत्मा प्रवेश थी करे ॻाल्हाईंदा आहिनि, अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन शिव बाबा आया इहा ग़लति ॻाल्हि आहे, इहा माया आहे। इनखे हिकु बल हिकु भरोसो न चईंदासीं है न। मधुबन में जो मुरली ईंदी आहे उन ते ध्यानु ॾियो, न त ॿिया रास्ते में हली वेंदो। मधुबन में ई बाबा जी मुरली हलंदी आहे, मधुबन में ई बाबा ईंदा आहिनि। हिन करे हर हिकु ॿार इहा सावधानी रखे, न त माया धोखो बि ॾेई छॾंदी। ऐं हाणे त अंत जो समय आहे न, बाबा चईंदा न अंत जे समय जाड़ हिलंदो ऐं अंत जे समय जी निशानी हिकु बार अव्यक्त मुरली में बाबा चयईं कि जॾहिं अंत जो समय ईंदो न तॾहिं ॿारनि में न आलस्य अलबेलोपन जास्ती ईंदो। त चेक कजो, हाणे जे समय स्पेशली सावधान रहो। अगरि तव्हांखे लॻे थो हलो मुरली न ॿुधी पढ़ी, अमृत वेला न कयो, नमाशाम न कयो, हलो कोई न ॿाहिरां जो खाई वठो, मशीन मेड त बाबा चयो ई अथई, हलो ईअं करे वठो, न, ॾाढो ई सावधानी सां हलो। छो जो हाणे लास्ट समय थो हले, पीक समय।
त हिन समय जो बाबा जी श्रीमत आहे न, जो तव्हां बचपन खां फॉलो कंदा आया आहियो, बसि उहो कंदा हलो। अंत ताईं ख़ुदि खे विद्यार्थी सम्झो, बाबा जी यादि में रहो, बाबा जी श्री श्रीमत के पालन कंदा हलो। रोज़ मुरली पढ़णी आहे, थी सघे त मुरलियूं इकट्ठी करे रखो घर में, है न। कॾहिं बि हाणे पेट्रोल डीज़ल लाइट हीअं इहे थी वियो आहे, कॾहिं बि लाइट अचे न अचे, कुझु बि थी सघंदो आहे, त असां इन एडवांस पाण वटि मुरली इकट्ठी करे रखूं। रोज़ बाबा जी यादि में रही करे भोजन खाओ करो, त ये सावधान थी करे रहो। प्रश्न ॿियो आहे, संगम ते ई तव्हां ॿार बेगर टू प्रिंस ठही विया आहियो, कीअं? उत्तर आहे, पुराणी दुनिया पुराणे संस्कारनि सां बेगर ऐं ज्ञान जे खज़ाने शक्ति सभिनि जे राज्य अधिकारी अर्थात प्रिंस। हाणे असां प्रिंस कीअं ठहींदासीं? हाणे असां वटि कहिड़ो खज़ानो आहे? ज्ञान जो खज़ानो आहे, शक्तियुनि जो खज़ानो आहे, ऐं अधिकारी असां पंहिंजी सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि जा अधिकारी आहियूं, है न। त हिन हिसाब सां तव्हां प्रिंस आहियो। पहिरियों अधीन आत्मा हुयो, कॾहिं तन जा, कॾहिं मन जा, कॾहिं धन जा अधीन थींदा वियो, लेकिन हाणे अधीनता अर्थात बेगरपन समाप्त। हाणे अधिकारी ठही वियो न। हाणे स्वराज्य पोइ विश्व जो राज्य। त सदा यादि रखो कि मां हाणे संगम युगी प्रिंस आहियां। संगम युगी प्रिंस वटि कहिड़ा खज़ाना आहिनि? ज्ञान गुण शक्तियुनि जा। ऐं कंहिंजा अधिकारी आहियो, किथे राज्य कंदा आहियो? पंहिंजे सूक्ष्म ऐं स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य कंदा आहियो, है न। त हिन हिसाब सां असां संगम युगी प्रिंस आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।